नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान सेनेटर मौला बख्श चांडे चयो आहे त शेख रशीद जी अॼु ताईं हिक ॻाल्हि बि सच साबित नाहे थी। हैदराबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मौला बख्श चांडे चयो त आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। मुक़ररी बाद सॼो गोड़ ख़त्म थी वेंदो। हुन चयो त जंहिं अंदाज़ में इमरान ख़ान इन मसइले खे मौज़ू बणायो, को बि संजीदा सियासतदान ईअं नाहे कंदो। संदसि चवणो त इमरान ख़ान अञा ताईं आङुर जे इंतज़ार में आहे, पर खेसि कुझु बि न मिलंदो। नाज़रीन, अव्हांखे अपडेट कंदा हलूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अगवान ऐं सेनेटर मौला बख्श चांडे चयो आहे त शेख रशीद जी अॼु ताईं हिक ॻाल्हि बि सच साबित नाहे थी। हैदराबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मौला बख्श चांडे चयो त आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। मुक़ररी बाद सॼो गोड़ ख़त्म थी वेंदो। हुन चयो त जंहिं अंदाज़ में इमरान ख़ान इन मसइले खे मौज़ू बणायो, को बि संजीदा सियासतदान ईअं नाहे कंदो। संदसि चवणो हो त इमरान ख़ान अञा ताईं आङुर जो इंतज़ार में आहे, पर खेसि कुझु बि न मिलंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फ़िरोज़ बबर सां। फ़िरोज़, अपडेट कंदा हलो इन ख़बर जे हवाले सां। हैदराबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मौला बख्श चांडे वधीक छा चयो आहे? जी बिल्कुल निदा, सेनेटर मौला बख्श चांडियो हैदराबाद प्रेस क्लब में एक तकरीब का पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां नथो सम्झा त पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ मुस्तक़बिल में गॾिजी कमु करे सघंदियूं ऐं हुकूमत खे ठाहे सघंदियूं। चयो त शेख रशीद केतिरा ई तज़िया कया, पर उन्हनि तज़ियनि मां को बि तज़ियो जेको आहे उहो पूरो न थी सघियो ऐं तज़ियो जेको आहे उहो गैर जानिबदार रही करे थियणु घुरिजे। हुन चयो त आर्मी चीफ जी जॾहिं मुक़ररी थींदी आहे त उन वक़्तु गोड़ ख़त्म थींदो आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी ते ख़ुशी जो इज़हार करणु का ख़राब ॻाल्हि आहे। संदसि चवणो त जंहिं अंदाज़ में इमरान ख़ान इन मसइले खे मौज़ू बणायो, सियासतदान कॾहिं बि ईअं न कंदा आहिनि। इमरान ख़ान अञा ताईं आङुर जे इंतज़ार में थियो आहे। हुन इमरान ख़ान ने वधीक तनक़ीद करे चयो त इमरान ख़ान जेको तरीक़ो इख्तियार कयो आहे उहो ख़त्म करण जो रस्तो आहे। कानून ऐं आइन मूजिबि आर्मी चीफ जी तकररी जेका आहे उहा इख्तियार हुक्मरान उहो जेको इख्तियार आहे उहो हुक्मरान वटि हूंदो आहे। अगरि कानून मूजिबि मुक़ररी नथी थिए त नतीजा उनजा जेके आहिनि उहे छा थींदा आहिनि उहे सभिनी साम्हूं आहिनि। संदसि चवणो त इमरान ख़ान अहिड़ो रस्तो इख्तियार करे वरितो आहे जेको सांस केर बि न ॻाल्हाईंदो। हिन जनता खे साफ़ी जे सवाल कयो त छा कंहिं कुवत वज़ीर आज़म या अॻूणे वज़ीर आज़म थे कुझु वक़्तु अॻु तशदुद कयो त संदसि चवणो त संदसि वज़ीर आज़म खे त क़त्ल कयो वियो, तव्हां तशदुदी ॻाल्हि कयो था। जी, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण जे लाइ।